बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक थांव में थोड़ो खुश्क बेसण खणी उन में शामिल कंदासूं असां कटियल सावा धाणा, कटियल साओ मिर्च, चुटकी मिठी सोडा जी, अछो जीरो, पीठल ॻाढ़ा मिर्च, लूणु ऐं जाण जी चपटी। पोइ ही सभु मसाला असां बेसण सां मिक्स कंदासूं चङी तरह ऐं पाणी विझी हिकु मुनासिबु बेसण तयारु कंदासूं, न घणो घाटो ऐं न घणो छिटो। पोइ इहो हिकु पासे रखंदासूं। हिकु वॾी साइज़ जो पटाटो खणी छिले उन्हनि जा असां सना कतरा कटींदासूं। पटाटो वॾी साइज़ जो खणंदासूं त जीअं उन जा पटाटे जा कतरा वॾा थियनि ऐं पकोड़ा असांजा ॾिसण में सुहिणा ऐं मज़ेदार लॻनि। पोइ इन सननि पटाटनि जे कतरनि खे असां तयारु थियल बेसण मां डिप करे यानी ॿोड़े गरम तेल में तरींदासूं। जॾहिं पकोड़ा ॿिनी तरफ़नि तरिजी वञनि, गोल्डन थी वञनि, पोइ लाहे प्लेट में रखंदासूं। तयारु आहिनि असांजा मज़ेदार ऐं हर दिलि अज़ीज़ पटाटनि जा गर्मा गरम पकोड़ा।